पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो सोन जो फ़ी तोलो अघु 2 लख रुपयनि खां वधी वियो आहे। जुमे ॾींहुं मुल्क में फ़ी तोले सोन जे अघ में हिक धक सां 7,000 रुपयनि जो इज़ाफ़ो थियो हो, जंहिंखां पोइ फ़ी तोलो सोन 2,02,000 रुपयनि जो थी वियो हो। अॼु ॿिए ॾींहुं छंछर ते बि सोन जे अघ में हिक धक सां वधीक 6,500 रुपयनि जो इज़ाफ़ो थियो आहे। सिंध सराफा ज्यूलर्स एसोसिएशन मूजिबि 6,500 रुपयनि जे इज़ाफ़े सां सोन जी नई क़ीमत हाणे 2,09,000 रुपया फ़ी तोलो थी वई आहे। हिक पासे पाकिस्तान में सोन जे अघ में तारीख़ी ऐं रिकॉर्ड तोड़ इज़ाफ़ो थियो आहे त ॿिए पासे आलमी बाज़ार में सोन जे अघ में $6 फ़ी औंस जी लाथ थी आहे, जंहिं बैदि आलमी बाज़ार में सोन $1928 फ़ी औंस थी वियो आहे। सवाल इहो आहे त पोइ पाकिस्तान में सोन एॾो महांगो छो थियो आहे। 11 डिसंबर 2022 ताईं मुल्क में सोन जो फ़ी तोलो अघु 1,65,000 रुपया हो। पोड़नि 2 महीननि अंदरि सोन जे अघ में 44,000 रुपयनि जो इज़ाफ़ो छो थियो। मालियाती मामलनि जा माहिर इन जो हिकु वॾो सबबु मुल्क अंदरि डॉलर जो रिकॉर्ड सतह ताईं वधी वियल रेट बि ॿुधाइनि था। माहिरनि मूजिबि ॿियो सबबु सोन जे कारोबार में माण्हुनि जी वधी वियल सीड़पकारी बि आहे। हुकूमत हर साल ॿाहिरां सोन घुराए थी। उन सोन खे पिघारे सोन जा बिस्केट ठाहिया वञनि था ऐं माण्हू सीड़पकारी जे ख़्याल सां उहे सोना बिस्केट ख़रीद करे वठनि था। अहिड़े वक़्तु जॾहिं मुल्क में मटासटा वारे परॾेही नाणे जी खोट हुजे ऐं डॉलर्स ख़रीद करण जी हिक हद मुक़ररु कई वई हुजे त अहिड़ी सूरतहाल में वापारियुनि लाइ सोन में पैसो सीड़ाइणु सभ खां वधीक महफ़ूज़ कारोबार आहे। सोन में सीड़पकारी वधी वञण सबबि सोना ज़ेवर ठहिराइण जो रुझान बि घटिजी वियो आहे ऐं ज्यूलर्स तोड़े सोनारनि जे कारोबार खे बि धकु रसियो आहे। मुल्की मईशत ऐं आलमी मंडी ते नज़र रखंदड़ माहिरनि जो ख़्यालु आहे त पाकिस्तान में ईंदड़ ॾींहनि दौरान सोन जे अघनि में अञा इज़ाफ़ो थींदो।